नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बुखारी हाउस खिपरो में गौसिया जमात जे रूहानी पेशवा ऐं पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जी अॼु 35 सालगिरह मल्हाई वई। इन मौक़े ते सालगिरह जी तक़रीब में PTI जे अॻुवाण ऐं गौसिया जमात सां तालुक़ रखंदड़ ख़ान साहब अली अकबर पली, सईद उमेद अली शाह, यूथ विंग जे सदर आगा अहमद खान पठान, अली नवाज़ हिंगोरजो, रहमान उमरानी, सईद बाबर शाह, सईद असगर शाह, सईद हामिद शाह, सईद बिलाल शाह, सईद शान शाह ऐं ॿियनि पारां मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जी 35 सालगिरह जो केक काटियो। एहसाननि जेके असां हीअ ख़ुशी जो मौक़ो ॿीहर असां जेको आहे सो ॾिठो ऐं सभु जेकी बि पार्टी तहरीक इंसाफ़ जा दोस्त आहिनि, जमायत गौसिया जा दोस्त आहिनि, सभिनी हिकिड़े प्लेटफॉर्म ते प्यार मोहब्बत सां तहमुल सां असां हीअ सालगिरह जो असां मल्हाई ऐं जंहिंमें असांजो दोस्त हाजी अकबर साहब रीजन जो मदर विंग जो प्रेसिडेंट आहे ईस्टर्न रीजन सिंध जो, उन्हनि बि शिरकत कई ऐं असांजी इन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ माण्हुनि जेको आहे सो जमायत जे ऐं पार्टी जे वर्कर्स भरपूर शिरकत कई ऐं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला असां इन शइ खे कंटिन्यू रखंदासीं ऐं गॾोगॾु असां पार्टी जेको असांजे जेको मतिलबु असांजी मौक़ुफ़ आहे पार्टी जेका स्टैंड आहे खे वधाइण जी, असां इन तरीक़े सां हिन प्रोग्रामनि में ऐं मज़ीद तव्हांखे हिकु शइ जी क्लियरेंस हुजणु खपे त जेका प्रोग्राम थींदा आहिनि हुन में गॾिजाणी थींदियूं आहिनि। जीअं गॾिजाणी थींदा त तालुकात वधंदा आहिनि, पोइ जेके वर्कर्स हूंदा आहिनि या जेके ज़िम्मेवार हूंदा आहिनि उहे हिननि शयुनि में पार्टिसिपेट कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो हुननि जी ज़हानत खे भरपूर वाज़े थींदो आहे ऐं पंहिंजे एम खे हासिलु करण लाइ उहो मज़ीद फ़ाल थी वेंदा आहिनि। त इंशाअल्लाह ताला अहिड़ा मौक़ा अल्लाह ताला असांखे हमेशह ॾींदो ऐं हमेशह ख़ुशी सां मल्हाईंदासीं। असांजी दुआ आहे त असांजी शाह महमूद हुसैन कुरैशी खे अल्लाह ताला हज़ारों साल ज़िंदगी ॾिए ऐं अहिड़ी ख़ुशी अहिड़ियूं कामयाबियूं अल्लाह ताला हुनखे ऐं कामयाब अता फ़रमाए। इंतहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे असां गौसिया जमायत जे सभिनी दोस्तनि लाइ ऐं स्पेशली PTI जे वर्करनि लाइ ऐं इंशाअल्लाह रब पाक खां दुआ घुरूं आहियूं त जेको कप्तान ऐं वाइस कप्तान जेको मुल्की लेवल ते इंटरनेशनल लेवल ते जेको पाकिस्तान खे उजागर कयो आहे ऐं ग़रीबनि जा मसाइल हल करण लाइ भई कोशिशि आहिनि, असां दुआ घुरूं त इन्हनि ॿिन्ही जी ज़िंदगी अल्लाह पाक वॾी लंबी करे ऐं असां ते उन्हनि जी छपर छां हुजे। अहिड़ा ईमानदार नेक लीडर जेके उन्हनि जी रहनुमाई में असांखे अल्लाह पाक या तौफ़ीक़ ॾिए त उन्हनि जी ॾसियल राह ते अवाम ऐं पिसियल अवाम जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट सां हिते थींदो पियो कंदा पिया अचनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु अलॻि बग़ावत जेको इमरान ख़ान ऐं साईं शाह महमूद जो कयो उन झंडे खे असां बि मज़बूती सां पकड़े ऐं कामयाबी ॾियणी। असांजे रूहानी रहबर मखदूम शाह हुसैन कुरैशी साहिब जी जेका आहे सो सालगिरह आहे, असांजे लाइ हिकिड़ो ख़ुशी जो ॾींहुं आहे जेको आहे सो असांजो मुर्शिद जेको आहे सो इस्लामी मुल्कनि सां इताद करे जेको आहे सो इस्लाम खे अॻिते आणण जे लाइ कोशिशि करे रहियो आहे। पाकिस्तान ते नंबर 1 ते अची वियो आहे, जेको आहे सो हर प्लेटफॉर्म ते जेको आहे सो स्टैंड वठण वारो, हर प्लेटफॉर्म ते सच ॻाल्हाइण वारो जेको असांजो रूहानी रहबर, असांखे इंतहाई घणी ख़ुशी आहे जेको असांखे हीउ अहिड़ो सुहिणो रहबर मिलियो आहे। असां हर साल जेको आहे सो जोशो जज़्बे सां जेका आहे सो बर्थडे जो प्रोग्राम रखंदा आहियूं। तमामु जेके बि खिपरो में जमायत गौसिया जा रहनुमा आहिनि, जेके कारकुन आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा कारकुन आहिनि, प्लस में जेके असांजे इतादी आहिनि, उहे गॾिजी करे असां जेको आहे सो हिन जेको आहे सो प्रोग्राम खे सेलिब्रेट कंदा आहियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे, अल्लाह पाक उनखे खिज़रे हथ ॾिए। जो को ॾींहुं असांजो ईद जे बराबरि ॾींहुं आहे, छो त असांजे क़िबला साईं रहबर रहनुमा साईं शाह महमूद कुरैशी जो जनम ॾींहुं आहे ऐं उन हवाले सां पूरी गौसिया जमायत PTI जे वर्कर ऐं जेके बि PTI टाइगर आहिनि, जेके बि असांजा दोस्त आहिनि, जेके बि हिते मूं वटि आया प्रोग्राम में शरीक थिया, उन्हनि सभिनि जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां लख लख मुबारक। असांजे वज़ीर ख़ारजा पाकिस्तान जे ऐं तमामु बहितरीनु शख़्सियत जेका अॼु पाकिस्तान जी सियासत में इन जहिड़ो किरदारु तव्हांखे न मिलंदो। इंटरनेशनल मीडिया खे बेनक़ाब करणो हुजे, इसराइल जी दुश्मनी जेका आहे उहा फ़लस्तीनियुनि सां उनखे बेनक़ाब करणो हुजे, चाहे इंडिया जी जेका आहे नाक़िस पॉलिसियूं उन्हनि ते तनक़ीद करणी हुजे, अहिड़ो असांखे पॉलिटिशियन को पाकिस्तान में न पियो मिले अॼु ताईं जे दौर में। ऐं उन जी 35 सालगिरह आहे, अल्हम्दुलिल्लाह असां उन जा सपोर्टर आहियूं, असांखे फ़ख़्रु आहे उन ॻाल्हि ते। ऐं असां काल ॾिनी, हिन काल में माण्हुनि जी मोहबत आहे, रसी वेंदा आहिनि, माण्हू पहुची वेंदा आहिनि। इहा असांजो रूहानी रहबर बि आहे ऐं गौसिया जमायत जो सरवाण जीअं चइजे, उन हैसियत सां बि माण्हुनि जो मोहबत आहे, प्यार आहे सिंध में। तव्हां थरपारकर में ॾिसी सघो पिया केॾा वोटनि जी तादाद में वोट मिलिया, जंहिं ते पूरी इंटरनेशनल कम्यूनिटी जी नज़र रही आहे। ऐं असांजो जेको रूहानी लीडर आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख़्रु आहे त अहिड़ो लीडर पाकिस्तान में आहे। मखदूम शाह हुसैन कुरैशी की सालगिरह है तो एक छोटा सा शेर कि देखकर जिसको मंजिल पा लेने का हो यकीन, वही रहबर वही मेरे कारवां हो तुम। आज उस शख्सियत की सालगिरह है जिसकी ज़िंदगी आज 65 साल मुकम्मल हुए। इस 65 साल में पाकिस्तान और इस्लाम की खिदमत के लिए उन्होंने
अपनी ज़िंदगी वक्फ़ की। आप उनकी पूरी ज़िंदगी उठा लें, उन्होंने अपना मफाद साइड में रखा, पाकिस्तान का मफाद पहले रखा। जहाँ भी जब भी ज़रूरत पड़ी, जिस चीज़ की ज़रूरत पड़ी, मखदूम शाह महमूद कुरैशी ने अपनी ज़िंदगी वहाँ पर वक्फ़ की। और आइंदा भी इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला से यही दुआ है कि वो साबित कदम रहें, अल्लाह उनको लंबी सेहत वाली ज़िंदगी दे। अॼु असांजे मुर्शिद जी सालगिरह जो ॾींहुं आहे। असांजे मुर्शिद शाह महमूद हुसैन कुरैशी पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं तरक़ी जे लाइ जदोजहद कई आहे, जंहिंखे दुनिया बि मञियो आहे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।